इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण चयो आहे त सिंध हुकूमत आबादीन खे बचाइण जो फ़ैसिलो कयो आहे। सेवण ऐं भान सईदाबाद खे बचाइण लाइ मंछर ढंढ खे ठाहियो वियो। हैदराबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो तेज़ हवा सबब पानी मंछर ढंढ खां मथे वञी रहियो हो, जंहिं करे बंद टुटण जो ख़तरो हो। उनजो सेवण तालको वधीक मुतासिर थींदो। 5 यूसिन खे खाली करायो पियो वञे। झांगारा ऐं बाजारा बि पाणी जी लपेट में आहिनि। संदसि चवण त सिंध में हेले ताईं 563 माण्हू फौत थिया आहिनि, जॾहिं 22,000 ज़ख़्मी थी चुका आहिनि। 1.5 लख घर तबाह थी चुका आहिनि। माण्हुनि जो वॾो अंग रिलीफ कैंप्स में आहे। इतलात वारे वज़ीर चयो त बरसात ऐं ॿोॾ खां पोइ बीमारियूं पखिड़िजी रहियूं आहिनि। कोशिश आहे त रिलीफ कैंप्स में सिहत जूं सहूलियतूं फराहम कयूं वञनि। शर्जील मेमण चयो त कचे जे इलाइक़नि जे मुतासिरनि खे रिलीफ कैंप्स में तरसायो वियो आहे। कचे जे इलाइक़नि जे मुतासिर लाइ धार कैंपूं क़ाइमु नाहिनि कयूं। ज़िक्र कंदासीं यूएसएड जे वफ़द पारां दादू पहुची ॿोॾ जी सूरतहाल जो जाइज़ो वरितो वियो। उन मौक़े ते वफ़द खे पाक फ़ौज जे ऑफिसरनि, ज़िले इंतिज़ामिया ऐं आपाशी खाते जे अमलदारनि पारां सूरतहाल बाबति ब्रीफिंग ॾिनी वई आहे। यूएसएड जे वफ़द जी आमद दौरान शहर में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। यूएसएड जे वफ़द ॿोॾ मुतासिर औरतुनि सां मुलाक़ात करे राशन बैग्स बि तक़सीम कया। ख़बर शामिल कंदासीं। पीपीएमपी हाजी अली हसन ज़रदारी पारां नवाबशाह शहर जे मुख़्तलिफ़ ड्रेनेज डिस्पोज़ल जो दौरो करे सूरतहाल जो जाइज़ो वरितो। हाजी अली हसन ज़रदारी रेन एमरजेंसी बाबति मुक़रर फोकल पर्सन जावेद नायब लगारी सां गॾिजी नवाबशाह जे अवामी कॉलोनी समेत शहर जे मुख़्तलिफ़ ड्रेनेज डिस्पोज़ल जो दौरो कयो ऐं जाइज़ो बि वरितो। उन मौक़े ते हाजी अली हसन ज़रदारी ऐं जावेद नायब लगारी पारां म्यूनिसिपल कमेटी ऐं पब्लिक हेल्थ जे अमलदारनि खे पाणी नेकाल करण जे लाइ हिदायतूं जारी कयूं वयूं। हाजी अली हसन ज़रदारी चयो त शहर जे कुझु इलाइक़नि में बरसात जो पाणी मौजूदु आहे। उन लाइ समूरनि डिस्पोज़ल खे फ़ाल रखियो वञे त जीअं बीठल पाणी खे फौरी तौर निकाल कराए शहरनि खे परेशानी खां बचाए सघिजे। उन्हनि चयो त उन मामले में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। उन मौक़े ते पीपी सिटी सदर ख़ान बहादुर, म्यूनिसिपल ऐं पब्लिक हेल्थ जा अमलदार बि हाजी अली हसन ज़रदारी सां गॾु मौजूदु हुआ। दौरे दौरान हाजी अली हसन ज़रदारी ऐं जावेद नायब लगारी खे म्यूनिसिपल कमेटी ऐं पब्लिक हेल्थ जे अमलदारनि पारां ड्रेनेज डिस्पोज़ल ऐं शहर मां बरसाती पाणी नेकाल जे हवाले सां कयल इंतज़ामनि बाबति आगाही ॾिनी वई। ख़बर शामिल कंदासीं। मटियारे में क़ौमी शाहराह ते छंडण मोरी जो पाणी ओवरफ्लो थियण बाद सूबाई वज़ीर शर्जील मेमण जाइज़ो वठण लाइ मोरी वटि पहुची वियो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद अदनान रशीद छंडण मोरी जी सूरतहाल बाबति सूबाई वज़ीर खे आगाही ॾिनी। शर्जील मेमण छंडण मोरी खां पोइ 10 दरी मोरी जो बि जाइज़ो वरितो। नाज़रीन, आईजी सिंध गुलाम नबी मेमण जी सदारत लाड़काणे डीआईजी ऑफिस में आला सतह इजलास थी गुज़रियो। उन मौक़े ते आईजी सिंध गुलाम नबी मेमण चयो त ऑफिसरनि खे हिदायतूं जारी कयूं आहिनि त इंडस हाईवे जे रोड ऐं रस्तनि ते पुलिस पिकेट्स क़ाइमु करे मुतासिरनि ऐं बीठल माण्हुनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वञे। उन हिदायतूं जारी कंदे चयो त रिलीफ जे कम में हिसो वठी अमन अमान जी सूरतहाल खे बहितर बणायो वञे, जंहिं लाइ हर ज़िले में 2 SSPs खे वाधू मुक़रर कयो वियो आहे। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे आईजी सिंध गुलाम नबी मेमण चयो त हिन वक़्तु बरसात ऐं ॿोॾ जे तबाहकारियुनि सबबि लाड़काणे खां जामशोरे वेंदड़ इंडस हाईवे खे मुकमल तौर बंदि कयो वियो आहे। हुन चयो सखर खां कराची ताईं वेंदड़ नेशनल हाईवे जी हालति इंतिहाई ख़राब आहे। रोडनि जी मरमत लाइ नेशनल हाईवे अख़्तियारियुनि सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। हुन चयो त हिन वक़्तु मेहरान एक्सप्रेस वे वारो रस्तो खोलियो वियो आहे, जिते कराची मां ख़ुसूसी तौर ते 150 ट्रैफ़िक एहलकारनि खे मुक़रर कयो वियो आहे। आईजी सिंध चयो त हंगामी सूरतहाल में अवाम एहतियात करे त जीअं रिलीफ लाइ ईंदड़ गाॾियूं पंहिंजी मंज़िल ताईं पहुची सघनि। इजलास में डीआईजी लाड़काणो मज़हर नवाज़ शेख, एसएसपी लाड़काणो शबीर सेठार, एसएसपी कमर शदाद कोट सदाम खासकेली, एसएसपी शिकारपुर शिराज नज़ीर, एसएसपी जैकबाबाद समीर नूर चना ऐं शिरकत कई। ख़बर शामिल कंदासीं। सिंधु दरिया में कोटड़ी खां हेठि वॾी ॿोॾ वारनि वहकरनि में मुसलसल इज़ाफ़े सबबि ठटे सजावर ज़िलनि जी हदुनि अंदरि सिंधु दरिया मां पाणी जो वॾो रेलो गुज़री रहियो आहे। पीपी अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी इंतिज़ामिया सां गॾु हिफ़ाज़ती बंद ते पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो। कोटड़ी खां हेठि पाणी जो वहिकिरो वधी 5,72,436 क्यूसेक थी वञण खां पोइ तेज़ी सां ठटे जी हदुनि में दरियाई चाढ़ जो सिलसिलो जारी आहे। दौलत दरिया ख़ान पुल ते पाणी मापण जो गेज वधी
34.6 फुटनि ताईं पहुची वियो आहे। कच्छ जे इलाइक़ा पाणी हेठि हुजण करे दरियाई वहिकरनि ऐं चाड़ जो दबाउ हिफ़ाज़ती बंदनि ते बरक़रार आहे। ठटे जी बिगार मोड़ी खां वेंदे पीर जो ॻोठ ताईं कच्छ जे 10 खां वधीक ॻोठनि समेत समूरा रहियल इलाइक़ा बि पाणी हेठि अची विया आहिनि। उना पीपी अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी इंतज़ामिया सां गॾु बिगार मोरी वेझो हिफ़ाज़ती बंद ते पहुची सूरतहाल जो जाइज़ो वरितो। कच्छ मां मुतासिर थियल माण्हुनि खे हिफ़ाज़ती बंद तोड़े मकली ते मुंतक़िल करायो वियो। पीर जो ॻोठ भरिसां दरगाह सखी जिमल शाह ॾातार जे छले ऐं ॿेड़ी वारे बाबा खे खाद करे दरियाई वहिकरा नुक़सान रसाइण लॻा आहिनि। ॻोठ हाजी लाला मेमण, उर्सराई बाबूशाह, अली मछारो समेत यूसी जूणा ऐं डोबाणी जा रहियल कच्छ जा इलाइक़ा पिणु पाणी हेठि अची विया आहिनि। नाज़िर सूबाई वज़ीर ऐं मटियारी ज़िले लाइ मुक़रर फोकल पर्सन महबूब ज़मा मटियारी पहुची छंडण मोरी जो जाइज़ो वठण बाद रिलीफ कैंपुनि जो दौरो कयो। सूबाई वज़ीर पारां डिप्टी कमिश्नर खे छंडण मोरी जी सूरतहाल ते कंट्रोल करण ऐं रिलीफ कैंप्स में तरसियल बरसात मुतासिरनि जी हर मुमकिन मदद करण जूं हिदायतूं जारी कयूं वयूं। सूबाई वज़ीर डिप्टी कमिश्नर खे हिदायतूं कंदे चयो त रिलीफ कैंप्स में तरसियल मुतासिरनि जे खाधे पीते ऐं इलाज जो ख़ासि ख़्यालु रखियो वञे। हुन चयो त मुतासिरनि खे हर क़िस्म जूं दवाऊं फ़राहम कयूं वञनि ऐं हर वक़्तु डॉक्टर जी मौजूदगी खे यकीनी बणायो वञे। मखदूम महबूब ज़मा डिप्टी कमिश्नर मटियारी खे शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि में मौजूद बरसाती पाणी फौरी तौर निकाल करण जूं हिदायतूं जारी कयूं। हुन चयो शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि जे घरनि में अञा ताईं पाणी मौजूदु आहे। हंगामी बुनियादनि ते पाणी कढाइण जा इंतज़ाम कया वञनि। उन मौक़े ते एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक, असिस्टेंट कमिश्नर मटियारी अदील अहमद सोहो, अॻूणो एमपीए पीर अमीर अली शाह हाशमी बि मौजूदु हुआ। नाज़ीम मेरो ख़ान वेझो ॻोठ सोनवा वटि वॾे सिम शाह खे 40 फुटनि जो घारो पइजी वियो आहे। सिम शाह खे घारो पवण सबबि पाणी ॻोठनि ऐं शहर तरफ़ वधण लॻो आहे। समें एकड़नि ते पोखियल सारियलो फसल बि ॿुॾी वियो। ॻोठ करम अली गोपांग, बिलावल जागराणी, रज़ा मोहम्मद ब्रोही, अली शेर गोपांग ॻोठ ॿुॾण जो ख़तरो पैदा थी वियो आहे। घारे सबबि शहर जो ओभर वारो पासो गुलशन आबाद, यूसुफ कॉलोनी ऐं पीर शाह कॉलोनी बि ॿुॾण जो ख़तरो आहे। सिम शाह खे पाणी जो मुसलसल घणो दबाव हुजण सबबि पाणी ओवरटॉप थियण सबबि घारो लॻी वियो। ॻोठाणनि जो चवण त घारे खे फौरी तौर ते बंदि न कयो वियो त केतिरा ई ॻोठ ऐं शहर ॿुॾी वेंदा।